कुठो कुर्ब तुंहिंजे मूंखे यार प्यारा खसे दिल खणी में सोणी सूरत वारा। दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो टियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा शाइर आहिनि ग़ुलाम हैदर कज्जू। वाह जी शाइरी आहे दोस्तों, तव्हां ज़रूरु ॿुधो। उस्ताद जलाल चांडनी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम N15 शम्मा तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांडनी जो सचो आशिक़ ऐं मदाह आहे। दोस्तों हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त हाजी कबूल खान जतोई ज़िला रहीम यार खान पंजाब खां, मेहरदीन खान कोटवाल राजस्थान इंडिया खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। पेश कामरान जानी सिंधी। दुनिया
जा हज़ारे ओ गुलड़ा तिड़न था निहारे खिली तो नहन के चोटी तई ओ ॾाढो ठही थो ओ गुलड़ा तिड़न था निहारे खिली तो नहन के चोटी तई ओ ॾाढो ठही झलक तूंजी झलक तूंजी दुकन चंद तारा कसे दिल करे सोनी ओ सूरत ओ कुठो कुर्ब तूंजे कुठो कुर्ब तूंजे कुठे यार प्यारा कसे दिल करे सोनी ओ सूरत वारा कसे दिल करे सोनी ओ सूरत वारा पेश कामरान जानी सिंधी मरण का पोइ बि तुंहिंजो महूद करे कबर में बि तोला हो रोई मरीद से मरण का पोइ बि तुंहिंजो महूद से कबर में बि तोला हो रोई मरीद से गुलाम हैदर जा गुलाम हैदर ओ दिल भर दिलारा कसे दिल करी सोनी ओ सूरत ओ सजन यार ते ओ सजन यार ते सच्ची मेरी जावा सजन यार